अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे अंदरि नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा सावल खान चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो? छा हसीना बेगम जाबर खान खे जेको आहे सो 5 लख ॾींदी एडवांस में वॾेरे चाकर खान खे मारण लाइ? छा रुंडे वारा सॼी हक़ीक़त खे सम्झी वेंदा? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हर ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियों अव्हां ॿार ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, अव्हां जो सब्सक्राइब करण सां को ख़र्चु कोन थो अचे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त सावल खान चाकर खान खे चवंदो त वॾो साईं पूरो दर्जंदो दरिया हुयो यानी समुंड हुयो, हुनखे एॾा दर्द हुया, हुन त मूंखे थोरो बि कोन ॿुधायो आहे। तूं अञा एतिरो जल्दी जेको आहे वॾे साईं जे इंतकाम खे विसारे वेठो आहीं। वॾे साईं जो जेको आहे सो हुनखे त वॾा ज़ख़म सूर हुया, तूं जेको आहे सो ही छा पियो करी? होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त जाबिर खान कमीनो हसीना बेगम वटि ईंदो आहे। हुनखे चवंदो त जेको आहे त मां कुझु माण्हू अहिड़ा जेको आहे त ॿाहिरियों माण्हू हथु कया आहिनि जेकी वॾेरे चाकर खान खे ख़तमु कंदा। बहरहाल उन लाइ उन्हनि 10 लख घुरिया आहिनि, 5 लख एडवांस जेको आहे त कमु करण खां पहिरियां 5 लख जेको आहे त जॾहिं मारे छॾींदा त पोइ उनखे बाक़ी बकाया 5 लख ॾींदासीं। त उन ते हसीना बेगम चवंदी तूं छा थो सम्झी त जेको आहे सो मूं वटि किरोड़े पिया आहिनि, मां हिन सॼी मिल्कियत जो जेको आहे हाणे वारिस मां ई आहियां, हुन जा हिन मिल्कियत जा सॼा वारिस अञा बि ज़िंदा वेठा आहिनि, मां तोखे कीअं कढी ॾियां? बहरहाल जाबिर खान हुनखे मञाए वेंदो आहे, 5 लख जीअं तीअं करे हुननि खां वठंदो। और ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त रूंडो कमीनो शख़्स हुननि जे जेको आहे सो हसीना बेगम ऐं जाबिर जे सॼे प्लान खे सम्झी वेंदो। रूंडो चवंदो जेको आहे सो हसीना बेगम जेको आहे सो जाबिर खे पंहिंजी शादी जे दिलासे में रखियो अचे थी, ऐं जॾहिं वक़्तु आयो त जेको आहे सो जाबिर खे बि जेको आहे सो ख़तमु कराए ऐं पोइ असांखे ख़तमु करे हसीना बेगम सॼी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेंदी। हेॾां कमीनो जाबिर खान बि जेको आहे उन जी बि इहा आहे सोच आहे त मां हसीना बेगम खे ख़तमु करे पोइ रूंडे वारे खे ख़तमु करे पोइ सॼी मिल्कियत ते कब्ज़ो कयां। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।